बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम। अॼु हिकु दोस्त हुयो जेको पंहिंजे पुट खे वठी वञी रहियो हो, त हुनजो पुटु ज़िद करे रहियो या शायदि हू ज़िद करे रहियो ऐं हुनखे ॻेले रहियो ऐं हुनखे दड़का ॾेई रहियो हो। त मूंखे हिकिड़ी शइ महसूसु थी त असां पंहिंजे नंढनि ते ध्यानु नथा ॾियूं, उन्हनि खे वक़्तु नथा ॾियूं, उनखे अहमियत नथा ॾियूं। नतीजो छा थो निकिरे त हू असां खां परे थींदा था वञनि ऐं हू असांखे उहा इज़त नथा ॾियनि जंहिं इज़त जा असां तमन्ना ई आहियूं या जंहिं रुतबे जा असां ख़्वाहिशमंद आहियूं। उहो तॾहिं ई थिए थो जॾहिं असां उन्हनि खां परे थियणु शुरू था कयूं, यानी उन्हनि खे मुकमल जेको उन्हनि जी ज़रूरत आहे उहो टाइम नथा ॾियूं। ऐं जॾहिं उहा ज़रूरत उन्हनि जी पूरी नथी थिए त पोइ तॾहिं इहे गैप अचनि था, इहे इख़्तिलाफ़ पैदा थियनि था ऐं इहे ॻाल्हियूं ज़ाहिर थियणु लॻनि थियूं जेके तव्हां असांजे लाइ नापसंदीदा आहिनि। तव्हां कॾहिं महसूसु कयो आहे त जॾहिं बि तव्हां पंहिंजे नंढे खे, पंहिंजे भाउ खे, पुट खे, भाइंज खे, भाइटे खे सॾु कंदा आहियो, घुराईंदा आहियो, उन खां सुवाल पुछंदा आहियो अॼु छा पढ़ी, अॼु कहिड़ो सब्जेक्ट पढ़ी, अॼु कहिड़ी एक्टिविटी कई, त उहो तव्हां उनखे वक़्तु था ॾियो या हू तव्हांखे वक़्तु थो ॾिए। जेको घुराइण वारो माण्हू हूंदो आहे त हू तव्हांखे वक़्तु ॾेई रहियो आहे, पर तव्हां हुनखे वक़्तु नथा ॾियो। तव्हांजो वक़्तु तॾहिं ई कारआमद साबित थींदो जॾहिं तव्हां हुनखे चयो त अचु बाबा हाणे मां फ्री आहियां या हाणे मूंखे टाइम आहे त हाणे घड़ी खनि वेहूं, त उहो हू तव्हांखे टाइम ॾिए थो पियो। पर जॾहिं तव्हां हुन जूं ॻाल्हियूं दिलि सां ॿुधंदव, गौर सां ॿुधंदव ऐं हुन जी ॻाल्हियुनि खे तव्हां अवलियत ॾींदव या हुन जी दिलि में जेको ख़ौफ़ आहे उहो ख़तमु कंदव, तॾहिं तव्हां उन्हनि जे वेझिड़ो थींदव। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, हुनखे मूं चयो त कोशिशि करे पंहिंजे भाइटियनि, भाणज या जेके बि रिश्तेदार या पुट या औलाद अथई उन्हनि खे सही नमूने सां ट्रीट कर, सुठे नमूने सां हल, मोहबत सां, प्यार सां, इख़लाक़ सां। छो जो हीअ इन्वेस्टमेंट आहे जेका हाणे तूं इन्वेस्टमेंट करे रहियो आहे ऐं ईंदड़ 20 सालनि में इहा इन्वेस्टमेंट तोखे मिलंदी। जेकॾहिं उन खां अॻु में तूं इहा इन्वेस्टमेंट सही नमूने सां न कई त पोइ शिकायत करणु त अजायो आहे त अॼु मुंहिंजो भाणज मुंहिंजी इज़त नथो करे, मुंहिंजो भाइटियो मुंहिंजी इज़त नथो करे। तव्हां कॾहिं महसूसु कयो आहे त तव्हां पंहिंजे भाइटे खे, भाणज खे, पंहिंजे पुट खे उहा अवलियत ॾिनी, उहा हैसियत ॾिनी? जॾहिं बि तव्हांखे गुस्सो आयो तव्हां हुनखे दड़का ॾिना, जॾहिं बि तव्हांजी दिलि चयो हुनजी तव्हां इंसल्ट कई, जॾहिं बि तव्हांखे महसूसु थियो त हुनखे डिप्रेस करण जी कोशिशि कई, हुनखे निकिरण जी कोशिशि वारो ई न ॾिनो वियो, हुनखे ॿाहिरि अचण जो मौक़ो ई न मिलियो, त पोइ हू हाणे उहो तव्हां सां उन नमूने सां ई त ट्रीट कंदो। पोइ शिकायत कहिड़ी? शिकायत तव्हांखे तॾहिं करणु घुरिजे जॾहिं तव्हां उनजी तरबियत सुठे नमूने सां कई हुजे। नंढे हूंदे हू कमज़ोर हुया, तव्हांखे ताक़त हुई, तव्हां सभु कुझु पंहिंजी ताक़त इस्तेमालु करे हुनखे नाकाम बणाइण लाइ या हुनखे पंहिंजे तरीक़ेकार मुताबिक़ हलाइण जी कोशिशि कई। ऐं जॾहिं हाणे हू वॾो थियो आहे त हू तव्हांखे साॻी ट्रीटमेंट सां बिहेव करे रहियो आहे या साॻे ई तरीक़े सां तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहे या तव्हां सां हली रहियो आहे, पोइ त शिकायत अजायो आहे। तव्हां हिन वक़्तु बि जेकॾहिं तव्हां खां पंहिंजे नंढनि जी आॾो का शिकायतूं आहिनि या के ॻाल्हियूं आहिनि या नंढनि जो महसूसु कयो था त तव्हांजी सही नमूने सां मान नथा ॾियनि, इज़त नथा ॾियनि, त तव्हां बि उन्हनि खे वक़्तु ॾियो, उन्हनि खे अहमियत ॾियो ऐं उन्हनि जी इज़त कयो, उन्हनि जी तरबियत सुठे नमूने सां कयो त जीअं अॻिते तव्हां पछतावा खां बची सघो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।